अल्हम्दुलिल्लाह अल्लाह सां ईमान नसीब फरमायो आहे। ईमान नसीब हाणे हर हिक खे तावा वा मोमिन आहे, मोमिन खां कमु चढ़ी वियो अथव भाउ। हा ॻाल्हि सिधी कए, मोमिन खां कमु चढ़ी वियो आहे। हाणे असां मौलविन कमु शुरू कयो आहे, इश्तिहार आहे लिखियो पियो आहे वलियो इब्ने वलियो हक़ नबी पाण वेठो लिखाए, वरी मुंहं ते मौलवी वेठो चए, वरी हक़ नबी वेठो फुंडे ऐं शौक़ करे वाह वाह सी मां वलियो हा अल्लाह। इत वञी ॻाल्हि पोगी आहे। अबा रियाओ हिलाल या हराम कोन था चवनि, हराम आहे। पोइ इहो रियाओ न आहे। इश्तिहारनि में पाण वेठा लिखियो मुंहं ते फिलाणो 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 फिलाणो, पिछाड़ी इहो बि लक़ब बचलो को अॻे ड्रिॼ हूंदो हुन शेरे मुस्तफ़ा जहिड़ो, हाणे उहो ड्रिॼ बि कोन्हे, छो त बेहयाई जो वक़्तु आहे। इहो वलियो किथां चइबो जेको पाण पढ़ाए। होश कयो पंहिंजे हाल ते रहम कयो, माण्हू था खिलायो। विलायत सस्ती आहे, वलियो आहे त हज़रत रोज़े धणी रहबर जहिड़ो वली आहे। वलियो आहे त मखदूम सरवर नूह जहिड़ो जवान वली आहे। वली आहे त मुंहिंजा भाउ दी सुल्तानुल औलिया जहिड़ो जवान वली आहे। मुंहिंजा भाउ दी त गौसल आलमीन जहिड़ो जवान वली आहे। शाह सदर नेक नदर जहिड़ो जवान वली आहे। पीरनि जे पीर दिलबर दस्तगीर महबूब सुबहानी अब्दुल कादिर जीलानी जहिड़ो वलियनि जो वली आहे। मुंहिंजा भाउ दी त वली इहे आहिनि, इहे आहिनि जिन खे ॾिस न दुनिया वा न दौलत वा न घर आबाद करण सां हुननि जो को ताल्लुक़ आहे, रुगो रब जो ज़िक्र आहे, माण्हुनि जी इस्लाह आहे। यार दुआ कर त अल्लाह ताला तव्हां असांखे वलियनि जी शनास नसीब फरमाए। अल्लाह ताला रियाकारीअ खां पनाह अता फरमाए। अल्लाह ताला इस्लाह करण क़बूल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजा भाउ दी त विलायत खे सस्तो न कयो, विलायत खे सस्तो न कयो। मुंहिंजा भाउ दी त ईमान अहिड़ी नायाब शइ आहे जेका अल्लाह ताला हिकु दफ़ो अता कंदो आहे त रब खसींदो कोन्हे। जेकॾहिं को पाण ज़ाया करे त उन जी मर्ज़ी आहे। अल्लाह ताला तव्हां असांखे ईमान ते साबित कदम रहण जी तौफ़ीक़ अता फरमाए।